नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के हालात का खबर ॾिनारूं त हरीपेल आयल जैकब आबादी कुटुंब जो अगवान अली शेर रिंद गोलियूं हणी क़तल। संदसि नौजवान पुट ज़ख़्मी। जवाबदार हारी खे क़तल। पुट खे ज़ख़्मी करण बाद उन जी घरवारी ऐं 4 मासूम ॿारनि खे 3 कलाकनि बाद हालां इस्पताल में फुटो करे फरार थी विया। वाक़ियो न्यू सैदाबाद थाणे जी हद में ॻाहुटो बिरादरी जी ज़मीनी तकरार सबबि पेश आयो। ज़ख़्मी फ़ौती जो पुट परवेज़ रिंद इस्पताल में क़ातिलनि खे पिटंदो ऐं दाऊं कंदो रहियो। असांजे पीउ खे ज़मींदार मेरो ऐं संदसि पुट मुमताज़ ॻाहुटी गोलियूं हणी क़तल कयो आहे। जॾहिं त इस्पताल में शहरियुनि जो चवणु हो त जवाबदार लाश ऐं ज़ख़्मियुनि समेत मक़तूल जी घरवारी ऐं 4 मासूम ॿारनि खे सैदाबाद इस्पताल बदिरां हालां इस्पताल में लाहे फरार थी विया। वाक़िए जे 4 कलाकनि बाद न्यू सैदाबाद पुलिस इंतज़ामिया वाक़िए जी इतला ते हालां पहुती। न्यू सैदाबाद पुलिस मक़तूल जी लाश, ज़ख़्मी पुट, घरवारी फातिमा ऐं 4 ॿारनि खे एम्बुलेंस ऐं पुलिस मोबाइल में विहारे सैदाबाद खणाए वई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।